जी बिल्कुल, इन वक्त असीं मीरपुर मां थियल जी दहशतगर्दी टोड़ अदालत के बारे मौजूद आहियूं, जिते अगूणे PPM MPA शहरियार शहर हमले केस में अॼु ॿुधणी रखियल हुई। घोटकी ऐं सखर पुलिस तरफ़ां हिन केस में नामज़द शकूर लाखो के अदालत में पेश किया वियो। शकूर लाखो के अदालत में पेश करण वक्त सिक्योरिटी जा इंतजाम जेके आहिनि उहे इंतहाई सख़्त कया विया। शकूर लाखे के सखर खां कोर्ट ताईं बख्तरबंद गाड़ी में आंदो वियो। बख्तरबंद गाड़ी खे हिते पहुचाइण जे लाइ घोटकी पुलिस ऐं सखर पुलिस तरफ़ां वॾी पुलिस नफ़री जेकी आहे उहा अदालत जे ॿाहिरियां मौजूदु रही। शकूर लाखे खे जॾहिं अदालत में पेश कयो वियो त उन मौक़े ते अदालत तरफ़ां जेको इन में जांच ऑफिसर आहे अली मोहम्मद हाले पोटो, उन खां जांच रिपोर्ट घुरी वई, जंहिं खां पोइ उन अदालत खे ॿुधायो त हुन जेको जवाबदार आहे शकूर लाखो, उन जो 161 जो बयानु रिकॉर्ड करे वरितो आहे, जंहिं ते शकूर लाखो तरफ़ां ऐं उनजा वकील आहिनि उन्हनि तरफ़ां जांच ऑफिसर जे हवाले सां कोर्ट खे ॿुधायो वियो त हुनजो 164 जो बयानु न थियो आहे। जांच ऑफिसर तरफ़ां हुनजो जेको बयानु आहे उहो पंहिंजी मर्ज़ी मूजिबि वठण जी कोशिशि कई पई वञे ऐं उन शकूर लाखे तरफ़ां अदालत खे ॿुधायो वियो ऐं उनजे वकील तरफ़ां अदालत खे ॿुधायो वियो त 161 जो जेको बयानु आहे उनखे अदालत जे साम्हूं वरितो वञे, जंहिंखां पोइ अदालत तरफ़ां इहो जांच ऑफिसर खे हुकुम ॾिनो वियो त 161 जो जेको बयानु आहे उहो अदालत जे अंदरि अदालत जे रूबरू जेको आहे उहो शकूर लाखे खां वरितो वञे। उन मौक़े ते शकूर लाखे तरफ़ां 161 जो जेको बयानु रिकॉर्ड कयो वियो उन में इहो ॿुधायो वियो, बयान में जेको लिखत में जांच ऑफिसर खे ॾिनो वियो। इन खां अलावा शकूर लाखे तरफ़ां हिकु अख़बार जो हवालो ॾिनो वियो, जंहिंमें SSP अगूणे SSP हफ़ीज़ बुगटी ऐं ॾोहारियुनि जे विच में मुलाक़ात जी ख़बर लॻल हुई, जंहिंमें खे बुनियादु बणाए जेको शकूर लाखो आहे उन तरफ़ां चयो वियो त ॾोहारियुनि SSP हफ़ीज़ बुगटी खे इहा फरमाइश कई हुई त शकूर लाखो खे रौंती थाणे तां हटायो वञे। हुन चयो त SP तरफ़ां पहिरीं हुनखे रौंती थाणे तां हटाइण जी कोशिशि कई वई। IG सिंध तरफ़ां हुनखे हटाइण खां रोकियो वियो, जंहिंखां पोइ हुन शकूर लाखे खे SSP जेको हफ़ीज़ बुगटी आहे उन तरफ़ां हिन कूड़े केस में फसायो वियो आहे। उन 161 जे बयान में चयो त हुनजो हिन एक्सीडेंट सां को बि वास्तो न आहे। इन खां अलावा जॾहिं हू इन मौक़े ते जेको वकील आहे शकूर लाखे जो, उन तरफ़ां इहा इस्तदा कई वई त शकूर लाखो खे जेल कस्टडी कयो वञे, जॾहिं त जेको जांच ऑफिसर आहे उन तरफ़ां 23 ॾींहंनि जो जेको पुलिस रिमांड आहे उन जी इस्तदा कई वई। उन मौक़े ते अदालत तरफ़ां 7 ॾींहंनि जो जेको पुलिस रिमांड आहे उहो जेको आहे उनजो मंज़ूरु कयो वियो। उन खां अलावा शकूर लाखो जॾहिं ॿाहिरि आयो त उन मीडिया सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई। उन चयो त हिन केस में उनखे नाग फसायो वियो आहे। जॾहिं अली मोहम्मद शहर क़तलु थियो त हू रौंती में मौजूदु न हो, हू हिते SP ऑफिस में हिकु मीटिंग में मौजूदु हो। इन खां अलावा शकूर लाखे खां इहो सवाल कयो वियो त SP बुगटी जेको कुझु अरसो अॻु में घोटकी पुलिस जा जेके 5 पुलिस एहलकार आहिनि, जंहिंमें DSP ऐं SHO शामिलु हुआ, उन जो इल्ज़ाम जेको आहे उहो शकूर लाखो ते लॻायो पियो वञे ऐं SP बुगटी तरफ़ां इहो ॿुधायो वियो त शकूर लाखे जा क्रिमिनल्स सां जेके आहिनि उहे बराए रास्त राब्ता रहिया आहिनि ऐं उन क़तल केस में घुर्बल जेको हिकिड़ो जवाबदार आहे उहो पिणु शकूर लाखे सां राब्ते में हो। उन ते शकूर लाखे तरफ़ां इहो ॿुधायो वियो मीडिया खे त जॾहिं उहो वाक़ियो पेश आयो त हू हिते घोटकी में मौजूदु न हो, हू शिकारपुर में मौजूदु हो। इन क़िस्म जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। अॼु मां अव्हांखे ॿुधायां त घोटकी जे हिन दहशतगर्दी अदालत में शकूर लाखो खे पेश कयो वियो। उनजो 7 ॾींहंनि जो जेको जिस्मानी रिमांड आहे उन में तोसी कई वई। हिकु दफ़ो ॿीहर उनखे जेको आहे उहो पुलिस जे हवाले कयो वियो। शकूर लाखे तरफ़ां जेके पंहिंजे मथां लॻल इल्ज़ाम आहिनि उन्हनि खे बेबुनियाद करार ॾिनो आहे ऐं जॾहिं त उन SSP घोटकी जे हवाले सां मीडिया खे इहो ॿुधायो त हू जेको आहे इन में मुलविस न आहे। SP बुगटी धाड़ियलनि जी ॾोहारियुनि जी फरमाइश ते उनखे हिन केस में फसायो आहे। इन खां पहिरीं बि शकूर लाखो ॿुधायो त SP घोटकी उनखे हटाइणु चाहे पियो ऐं IG सिंध तरफ़ां जेको आहे उहो उन में मुदाख़लत करे उनखे रौंती थाणे ते रहणु ॾिनो वियो। शकूर लाखे तरफ़ां मीडिया सां जेकी ॻाल्हि ॿोल थी उन में उनजो वधीक चवणु हो त उनजो पंहिंजे डिपार्टमेंट ते ऐं जेको अदलिया आहे उन ते भरपूर एतमाद आहे। हू जेकी जांच आहे उन ते जेको आहे जेतोणीकि उन चयो त IG सिंध ऐं जेकी पुलिस डिपार्टमेंट आहे उन सां बीठल आहे, उनखे लॻे थो त उन सां नाइंसाफ़ी न कंदा। हीअ समूरी सूरत हाल आहे जेको अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में PP अॻवान शहरियार शर हमले केस में ऐं तोड़े उनजो जेको हिकिड़ो साथी आहे अली मोहम्मद शर उन क़तल केस जे ॿुधणी दौरान थींदो रहियो।